रक्षाबंधन, रखड़ी, भाउ ऐं भेण जे प्रेम प्यार जो ॾिणु। अरे साल में इहो बि हिकु भेरो ई ईंदो आहे ऐं इनखे बि उमंग ऐं उत्साह सां मल्हायो वञिणो खपे। पर अॼुकल्ह जे माण्हुनि खे अलाए छा थी वियो आहे, भेनरुनि खे टाइम कान्हे भाउरनि वटि अचण जो, भाउरनि खे भेनरुनि खे घुराइण जो टाइम कान्हे। ॿिए शहर में आहिनि त कोरियर थी थियूं वञनि राखियूं, पर लोकल आहिनि त बि वी फास्ट ऐं पोर्टर जे ज़रिए पहुची थियूं वञनि, स्वीट्स था पहुची वञनि पिया। समय जी एॾी कमी थी वई आहे कि पंहिंजो ॾिणु वार बि ठीकु सां नथो मल्हायो वञे। पर मां तव्हांखे अॼु ॾेखारियां थी कि असांजे घर में इहो रक्षाबंधन जो ॾिणु, रखड़ीअ जो ॾिणु कीअं मल्हाईंदा आहियूं। असां त सभु गॾिजी करे तमामु इंजॉय कंदा आहियूं, मज़ो कंदा आहियूं। त अॼु इहो वीडियो लास्ट ताईं ॾिसजो, मां तव्हांखे मिनी व्लॉग वांगुरु इहो वीडियो ॾेखारण वारी आहियां। त रेडी रहिजो। हलो, मां त रेडी आहियां बिल्कुलु वञण जे लाइ ऐं असां कंदासीं अॼु धूमधाम सां रखड़ी सेलिब्रेशन। ये तो सब सभी फैमिली गज जाऊं ऐसा नहीं फैमिली जा हेड चिकन उनन सा ताके मिला थी मुझे सस ए उनकी देरानी जिंदा सब 12 से गज जाऊं ए मुझे सस की देरानी आंटी किया आयो हाय किया आयो बस मजे नहीं तुम बता मस्त मम्मी किया आयो ता ए ये सनी बुआ किया आयो बुआ बस ठीक है तो पोसा फाइनली राखी सेलिब्रेट करन आए हो है ना एंजॉय करना थी मस्त हलो, हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थी असांजी फैमिली जा जेंट्स जेका पंहिंजी महफ़िल लॻाए वेठा आहिनि। ॾिसो, हिननि जी बि हिते महफ़िल लॻल आहे। सभु एॾे टाइम खां पोइ गॾजंदा आहिनि, सभु पाण में इंजॉय कंदा आहिनि, ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा आहिनि। हलो, त हाणे मां पंहिंजी फैमिलीअ जी लेडीज़ सां तव्हांखे मिलायां थी, मुंहिंजी निणानियुनि सां, मुंहिंजी ॾेराणीअ सां। त हे आहे ये मुंहिंजी ॾेरानी अनीता भाभी ये मूंखे गिफ्ट मिली आहे ऐं ये गिफ्ट कंहिं ॾिनी आहे असांजी दीदी रेखा दीदी जेकी सेंट मार्टिन में आई आहे दीदी। ऐं ये मुंहिंजी सीमा दीदी, इन्हनि खे तव्हां रील्स में ॾिसंदा आहियो। ये सुनीता दीदी हाय वाह सब नेल पेंट लॻाइनि। ये मुंहिंजी शालू निणान जेकी पिंपरी में आई आहे। त ॾिसो हे बि पंहिंजी महफ़िल जमा हिते वेठियूं आहिनि, इंजॉय थियूं कनि। ऐं फाइनली हाणे मां वञा थी बच्चा पार्टी वटि। अचो ॾिसो असांजी फैमिली जी बच्चा पार्टी। हाय बच्चा लोग, हैप्पी रक्षाबंधन टू ऑल ऑफ यू। त शुरू थी वई आहे रखड़ी ॿधण जी तयारी या आरती। सभिनी स्वीट्स गॾे रखे छॾिया आहिनि। तंहिंखां पोइ असांजे घर जो हिकिड़ो सिस्टम आहे त असांजा सभई मर्द मिली करे सभिनी लेडीज़ जी आरती कंदा आहिनि, उन्हनि जी नज़र लाहींदा आहिनि। इहो असांजे घर जो ॾाढो सुठो सिस्टम आहे। तंहिंखां पोइ सभई लेडीज़ मिली करे सभिनी भाउरनि खे हिकु साथ बिहारे आरती कंदियूं आहिनि, जीअं त भाउर हिकु हिकु आरती कराए बोर न थियनि। हिकु साथ आरती थियण खां पोइ नंढड़ी न्याणी निमाणी सुहिणी असांजी निवेदिता शुरू कंदी आहे सभिनी भाउरनि खे राखी ॿधणु। उहा नंढड़ी आहे घर जी, त सभिनी खां पहिरियों उहा शुरू कंदी आहे। उनखां पोइ सभई न्याणियूं मिली करे पंहिंजे भाउरनि खे रखड़ी ॿधंदियूं आहिनि। वीचारा मर्द थोरा बोर थींदा आहिनि, पर ठीकु आहे, काई ॻाल्हि कान्हे, इंजॉय कंदा आहिनि। ऐं हिननि जी मस्ती चालू हूंदी आहे, तिलक लॻाइणु, राखी ॿधणु, मिठाई खाराइणु। ॾिसो मस्ती कीअं थी रही आहे, उहो चएसि थो तिलक हीअं न लॻाए, हीअं मिठाई न खाराए। इहा मस्ती असांजे घर में हलंदी रहंदी आहे। तंहिंखां पोइ नंबर ईंदो आहे कुझु वॾी न्याणियुनि जो। पोइ वॾी न्याणियूं, पोइ त असांजी बुआ असांजे पप्पा खे राखी ॿधंदी आहे, घर जे वॾे खे। पोइ सभु शुरू थी वेंदियूं आहिनि, सभु पंहिंजे पंहिंजे लेखे पंहिंजे पंहिंजे भाउ खे राखी ॿधंदियूं आहिनि सभई छोकिरियूं। तंहिंखां पोइ भाभी राखी बि असांजे घर में सिस्टम आहे, थींदी आहे, भाभी राखी ॿधंदियूं आहिनि। तंहिंखां पोइ फ़ोटू कढाईंदियूं आहिनि भाउरनि सां, भाॼाइनि सां, मिठाई खाराईंदियूं आहिनि। ऐं इहे राखी जो सिलसिलो ईअं ई हलंदो आहे। सभिनी भेनरुनि जो नंबर बारी बारी ईंदो आहे ऐं ॾाढो प्रेम लॻंदो आहे घर में, ॾाढो सुठो माहौल लॻंदो आहे। सभु हिक ॿिए खे राखी ॿधंदा आहिनि। असांजे घर में छोकिरियुनि खे बि राखी ॿधण जो रवाज़ु आहे, छो जो रक्षा त उहे बि थियूं कनि न पंहिंजे भाउरनि जूं। चङी देरि इहो ई सिलसिलो हलंदो रहंदो आहे, सभिनी भेनरुनि जो नंबर ईंदो रहंदो आहे, सभिनी भाउरनि खे राखी ॿधंदियूं रहंदियूं आहिनि। तंहिंखां पोइ असांजे घर में थोरी मस्ती मज़ाक बि हलंदी आहे। हे चवनि था हल पेर था पए, पोइ टंगा टोली करे पंहिंजी नियाणियुनि खे, पंहिंजी भेनरुनि खे खणंदा आहिनि ऐं गॉसिप बि हलंदी आहे। लेडीज़ छा कनि वीचारियूं, गॉसिप करे वठंदियूं आहिनि थोरी विच विच में। ऐं सभिनी खे मस्तु वात मिठो करायो वेंदो आहे, राखियुनि जा फ़ोटू निकिरंदा आहिनि। ईअं कुल मिलाए करे सभई ॾाढो इंजॉय कंदा आहिनि। इहो ख़ुशनुमा माहौल ॾाढो लुभाईंदड़ बि आहे, ॾाढो मज़ो ईंदो आहे त साल में हिकु भेरो राखी अचे थी पियो, त इनखे सुठे सां इंजॉय करणु खपे। भाउरनि खे प्रेम सां रखड़ी ॿधणी खपे, मिठो खाराइणु खपे। ॾाढो सुठो एटमॉस्फेयर हूंदो आहे घर जो, सभु मौज कंदा आहिनि, सभिनि जे चहिरे ते ख़ुशी नज़र ईंदी आहे पंहिंजे भाउरनि खे रखड़ी ॿधण जी। तंहिंखां पोइ बारी ईंदी आहे खाधे जी। सभई मिली करे हिकु जाइ ते वेही करे खाधो खाईंदा आहियूं, हिकु थालीअ में प्रीति भोजन बि कंदा आहियूं। तव्हां ॾिसी था सघो पिया त केॾो मज़ो थो अचे पियो। आहा, इन में जेको सवादु हूंदो आहे न, उहो साल में हिकु भेरो ई मिलंदो आहे। छा अमृत जहिड़ो सवादु हूंदो आहे हिन रोटीअ में। ऐं तमामु मज़ो ईंदो आहे गॾु रोटी खाईंदे, ॻाल्हियूं ॿोलियूं कंदे। इन खां पोइ छाजो नंबर ईंदो आहे, गिफ्ट्स जो आदान प्रदान। भाउर भेनरुनि खे, भेनरूं भाउरनि खे गिफ्ट ॾींदियूं आहिनि। थोरी मस्ती, थोरी नोक झोक, मस्ती मज़ाक हलंदी आहे। सभु पंहिंजी पंहिंजी गिफ्ट बटोरण में लॻल हूंदा आहिनि, प्यार कंदा आहिनि हिक ॿिए खे। त ही हुयो असांजी फैमिली जो रक्षाबंधन सेलिब्रेशन। तव्हांखे कीअं लॻो जल्दी जल्दी कमेंट में ॿुधाइजो। आयो लाल